रानीपुर मां के खबर दींदा आहियूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट वेझो खोड़ा पुलिस जो एसएचओ मुख्तियार पठान बिना जवाज़ो अगड़ा थाने जे हद में चढ़ाई करे ॻोठु काइमदीन कलोड़ो मां GTV न्यूज़ गंबट जे कैमरामैन अदनान हसन अब्बासी के बिला जवाज़ो खंबे गुम करे छॾियो आहे। ॻोठाणनि जो खोड़ा पुलिस खिलाफ़ एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। खोड़ा पुलिस अगड़ा थाने जे हद ॻोठु काइमदीन कलोड़ो में सहाफ़ी अदनान हसन जे घर में घिरी अदनान के गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदनान कंहिं बि ॾोह में मुलविस नाहे। एसएचओ खोड़ा बासरनि जी चुर्च ते नामालूम माण्हुनि खे साण करे अदनान जे घर में घिरी अदनान के गिरफ़्तार करे मनगढ़ंत इल्ज़ाम हणी गरी रिश्वत वठणु चाहे थो। असांखे ख़तरो आहे त एसएचओ खोड़ा मुख्तियार पठान सहाफ़ी अदनान हसन के कूड़ो मुक़ाबिलो ॼणाए क़तल कंदो। असां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कयूं था।